बिछा वसीम खास के लिए वल्द अल्लाह बचाओ खास के लिए वेटल न्यूज़ हैदराबाद सबो देरो रिवासण नौजवान नारी बेनज़ीर लाड़क धीअ कलंदर बख्श लाड़क माइटनि जी ज़ुल्मनि ख़िलाफ़ शाह लतीफ़ प्रेस क्लब भिचा पहुचंदे ताहिंदे चयो त असां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां प्यार जो पढ़णो 30 अक्टूबर ते हैदराबाद सेशन कोर्ट में रज़ा ख़ुशीअ सां शादी कई आहे जंहिं ते मुंहिंजी घरवारी बेनज़ीर लाड़क जो पीउ भाइर मामा मिट माइट हर हिकु नाले कलंदर बख्श लाड़क आमिर शाहनवाज़ अनवर लाड़क मामू इरफान लाड़क धाड़े लाड़क रहीम बख्श ग़ुलाम नबी मक़सूद मामू अरबाब अली लाड़क मिटनि माइटनि मां जान जो ख़तरो आहे मूंखे मुंहिंजी घरवारी ऐं मिटनि माइटनि खे फ़ोन ते जान सां मारण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि मूंखे मुंहिंजी घरवारी खे ऐं घर भातियुनि खे को बि जानी नुक़सानु थियो त हुनजा ज़िम्मेवार मथे ॼणल माण्हू ऐं मुंहिंजी घरवारी बेनज़ीर जा माइट हूंदा उन मौक़े ते हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त DIG हैदराबाद IG सिंध खां मुतालबो आहे त असांखे जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे असांखे उन्हनि मां तहफ़ुज़ ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।